जय झूलेलाल। सिंधु संगम माचिस मीडिया सां गॾु ख़बर झूलेलाल साईंअ जे चालीहे महोत्सव जी, जेका असां सभिनी खे आसीसां थी ॾिए। त ख़बर पाण ॿुधाए थी त श्री झूलेलाल चालीहे महोत्सव में अखंड दिव्य ज्योति ऐं सजीव झांकियुनि सां गॾु निकिती शोभा यात्रा। सजीव झांकियूं माना माण्हुनि पाण भॻवान जो रूप धारियो। त श्री झूलेलाल वेलफेयर सोसाइटीअ जे तत्वाधान में 20 जुलाई खां शुरू श्री झूलेलाल चालीहा महोत्सव वरुण देव जो अवतार साईं झूलेलाल जे चालीहे महोत्सव जो समापन भक्ति ऐं उत्साह सां गॾु थियो। त श्री झूलेलाल वेलफेयर सोसाइटीअ जा प्रमुख सलाहकार डोडवानी उन्हनि जानकारी ॾिननि त सभिनी खां पहिरियां सुबुह 9 वॻे गायत्री परिवार मंदिर जे भाई साहब द्वारिका पटेल खां हवन पूजन करायूं। तंहिंखां पोइ नागपुर झूलेलाल धाम मां पधारियल असांजा संत साईं बाबा ठाकुर मोहनदास जे सानिध्य में मुख्य बहिराणे साहिब जी पूजा अर्चना विधि विधान ऐं श्रद्धा सां संपन्न कई वई। कार्यक्रम में झूलेलाल म्यूज़िकल पार्टी भुसावल जा भाई किशोर कारडा ऐं भाई अमर जग्या ॿिन्ही मिली करे संगीतमय कार्यक्रम प्रस्तुत कयनि, जंहिंमें उते उपस्थित सॼा माण्हू सॼी संगत थिरी उठी त नची उठी। अॻिते श्री डोडवानीअ ॿुधायईं कि ॾींहं जो 1 वॻे खां 40 ॾींहंनि खां जलंदी हुई प्रज्वलित अखंड दिव्य ज्योत, बहिराणो साहिब ऐं सजीव साईं झूलेलाल जूं राधा कृष्ण जूं सजल झांकियूं, भजन मंडली त बैंड बाजन सां गॾु शोभा यात्रा हेमू नगर बंधवा पारा, तोरवा दयालबंद जूना बिलासपुर, संत कंवरराम मार्केट गोल बाज़ार, सदर बाज़ार, सरकंडा, नेहरू चौक, हेमू कालाणी चौक खां सिंधी कॉलोनी जरा भाटा ते संपन्न थी। शोभा यात्रा जितां जितां गुजरी उते असांजे समाज जा उपस्थित गणमान्य माण्हू, मायूं, ॿारनि सभिनि श्रद्धा सां गॾु शोभा यात्रा जो स्वागत कयो ऐं साईं झूलेलाल जा जयकारा लॻाए करे दिव्य ज्योति बहिराणे साहिब जा दर्शन करे मनोकामना पूरियूं थियण लाइ कामना कयूं। त श्री डोडवानीअ अॻिते ॿुधायईं त शोभा यात्रा समापन थियण खां पोइ समाज जे माण्हू जंहिं जंहिं उपवास रखियो 40 ॾींहं, 9 ॾींहं त 5 ॾींहं, सभिनि उपवासनि खे विधि विधान सां आस्था सां गॾु पूरो कयो ऐं उपवासधारी जेके बि हुया सा ॾींहं जेतिरा ॾींहं उन्हनि उपवास रखियो त ओतिरा ॾीआ उन्हनि उते जलाया। नागपुर मां पधारियल संत साईं बाबा ठाकुर मोहनदास जे सानिध्य में जीवन ॾियण वारी अर्पा नदीअ जे किनारे ते आरती, पलव, अखो विझी करे विधि विधान सां आस्था सां गॾु संपन्न थियो, जंहिंमें समाज जा वॾी संख्या में असांजूं मायर भेनर, असांजा भाइर, ॿार वॾे उत्साह सां गॾु उते उपस्थित हुया ऐं हिन अवसर ते नदीअ जे किनारे जलंदा हुआ ॾिया ॼण त ॾाढो सुंदर चमकीलो मनोहारी दृश्य पियो लॻे उते। जेको दृश्य ठही वियो उन्हनि सभिनी माण्हुनि जे मन खे ख़ुशि करे छॾियो। त हिन अवसर ते प्रमुख रूप सां किशोर कुमार गेमनानी, जगदीश हरदवानी, रूपचंद डोडवानी, प्रीतमदास नागदेव, मुरली मलघानी, हरीश लाल हरदवानी, नानक नागदेव, राजकुमार मनचंदा, नंदलाल पुरी, मोहन जैसवानी, महेश पमनानी, दिलीप लखानी, हरीश भागवानी, सुरेश जीवनानी, बंसीलाल पंजवानी, वरियल दास थदानी, इंदू गगवानी, फेरू आडवाणी, गोपी ठारवानी, जगदीश जग्यासी, किशन चंद्रावानी, श्याम हरियानी, कन्हैयालाल मोटवानी, सेवक वाधवानी, उत्तम बोधवानी, विजय दुसेजा, दिलीप जगवानी, मोहन थावरानी, जीवंत रोहरा, मोतीलाल गगवानी, श्यामलाल थावरानी, राजेश माखीजा, विनोद लाल चंदानी, शंकर मनचंदा, राजेश दुसेजा, राजू धामेचा, हेमंत कलवानी, हुंदराज जैसवानी, गोपाल सिद्धवानी, रमेश मेहरचंदानी, त नंदलाल बजाज, परमानंद गिडवानी, महिला विंग जी माता कलावती दुसेजा, सरिता डोडवानी, लता हरदवानी, कोमल वाधवानी, आशा वाधवानी, कंचन रोहरा, सरिता अडवानीअ सां गॾु वॾी संख्या में असांजूं मायर, असांजूं भेनर ऐं उते माण्हू गणमान्य माण्हू उपस्थित हुया। त असांजे हिन समाज जी हिन ख़बर खे लाइक कयो, शेयर कयो ऐं सिंधियत खे वधायो। जय झूलेलाल। जिंदगी मां के मिलाया